खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हर साल वांगुरु हिन साल बि हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो सालियानो 771 उर्स मुबारक जे मौक़े ते खिपरो जे अक़ीदतमंदनि पारां ज़ियारत जे लाइ चादर खणी वञण जो काफ़िलो रवानो थी वियो आहे। काफ़िले जी अॻुवाणी मरहूम सुराजदीन मुग़ल जे फर्ज़ंद शान लाहौती, शफ़क़त हसनैन काज़मी, उस्ताद नसरू, उस्ताद दोदो समेत ॿियनि कई आहे। इन मौक़े ते अक़ीदतमंदनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त साल जीअं हिन साल बि खिपरे मंझां लाल साईं जी उर्स ते इहो चादर जेको हर साल निकिरंदी आहे, हिन साल बि वॾे धूमधाम सां वञी रही आहे ऐं इंशाअल्लाह अल्लाह कंदो की पूरे पाकिस्तान खां जेके जेके लाइल ज़ाइरीन हूंदा ऐं कलंदर जा दीवाना जेके हूंदा ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजो उर्स करे मेलो करे पंहिंजे पंहिंजे घरनि न वापसि वेंदा। साईं असां लाल शहबाज़ कलंदर जा पांदीड़ा आहियूं, ईअं वेंदा आहियूं। इन चादर ते ईअं असीं साल जो मेलो असीं मल्हाईंदा आहियूं, वेंदा रहंदासीं। ये असल मुर्शिद जो मेलो है। लाल शहबाज कलंदर की चादर हम इस साल भी लेके जा रहे हैं और हर साल भी लेके जाते हैं और आइंदा साल भी इंशाल्लाह लेके जाएंगे और अल्लाह खैर करे, हम वापसी खैर खैरियत से वापस आए। अल्लाह खाली झोलियाँ जा रहे हैं और भर के लाएंगे माशाल्लाह, यही उम्मीद है हमारी। जिए लाल साईं। सरदार है कलंदर पाक किबरिया जो, हुन जे सलामी ला निकता आहियूं, सभु पांधी आहियूं माशाल्लाह। वॾे टाइम खां 40 साल खां ई असांजे ॾिठ में कारवां जारी सारी आहे। मौला लाल हुसैनी सदा आहे। दुनिया में जॾहिं केरु कावड़ पो मिसाल ॾींदो आहे, यानी हिन टाइम जा असांजा सियासतदान आहिनि, उहो को जेको कावड़ पो मिसाल ॾींदो आहे त न त पोइ असीं कंदासीं दमादम मस्तु कलंदर। ऐं असीं जेके मलंग फुकरा आहियूं न, उहे हर टाइम कंदा आहियूं। सिंध सूफ़ियन ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे जंहिं हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। दरगाहनि ते वञण सां दिली सुकून मिलंदो आहे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।